सिंध टीवी नेटवर्क पारां 4 फरवरी ते ईद बेनज़ीर आबाद डिवीज़न में शेर सिंध मल मुक़ाबला करण वारे ऐलान जी नवाबशाह में भी मल पहलवान पारां भरपूर आजा कंदे सकण लग दरगाह परदेसी पीर जे मेले ते मल मुलाखड़ो करायो वियो, जंहिंमें पहिरें ॿिए ऐं टें जोड़ जे मल पहलवाननि ज़ोर आज़माई कई। उन मौके ते पहिरें जोड़ जे मल पहलवान करम अली मरीअ पंहिंजे हरीफ़ अज़ीम ख़ासकेलीअ खे मल मारे सरसी हासिल कई, जॾहिं त ॿिए जोड़ जे उबैद बुगियो पंहिंजे हरीफ़ फिदा चांडियो ऐं टें जोड़ जे लियाकत चांडियो अली मर्दान ज़रदारीअ खे मल दसे मैदान मारियो। उन मौके ते मल पहलवाननि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध टीवी वारनि असांजो मिनिस्टर मोहम्मद बश्क महर साहिब उन्हनि जा असीं शुक्रगुज़ार आहियूं। अहिड़ो मौक़ो अहिड़ी ख़ुशी असांखे ॾिनी अथसि जो इन ख़ुशी में असीं मापी नथा सघूं। असां सिंध टीवी वारनि जा शुक्रगुज़ार आहियूं जंहिं असांजी पहलवानी खे हेतिरो मथे कयो आहे। महर साहिब जा बि असीं थोराइता आहियूं। असांजी हीअ सिंधी पुराणी रांदि आहे सकाफ़त, उहा तमामु पोइते पइजी वई आहे। जो सिंध टीवी वारनि जी महिरबानी आहे जेको उनखे उजागर करे ऐं माण्हुनि ताईं पहुचाइनि पिया। हीउ पैगाम सिंध टीवी पूरी दुनिया में हले पई। असां हींअर सिंध टीवी जा तमामु थोराइता ऐं असांखे अहिड़ो मौक़ो मिलियो आहे। पहलवान आहियूं, असांजा खोड़ सारा ख़र्च बि आहिनि, किराया भाड़ा आहिनि। उन खां सवाइ हींअर जेको मिनिस्टर साहिब आहे महर साहिब असां थोराइता आहियूं। इनशाला असांजे हिन रांदि खे अॻिते वधाईंदो। मल पहलवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि जो चवणु आहे त मल रांदि जेको आहे सिंध जी हिकिड़े क़दीम ऐं सकाफ़ती रांदि आहे, पर कुझु सबबनि जे करे हीअ रांदि जेको आहे सो ख़तमु थींदी पई वई ऐं उनखे उजागर करण वारो केरु कोन हो। पर असां सिंध टीवी ऐं रांदियुनि जे खाते जा शुक्रगुज़ार आहियूं जो ॿीहर हिन मल खे उजागर कयो आहे। कैमरामैन रफ़ाकत राई सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ासकेली, सिंध टीवी न्यूज़ नवाबशाह।